कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकु जहाज़ समुंड में तेज़ीअ सां तरी रहियो हुयो। जहाज़ कुन में फासी पियो। संदसि तख़्तो तख़्ते खां जुदा थी वियो। सभु जहाज़ वारा ॿुॾी विया। फ़िक़त हिकु तख़्ते ते हिकु औरत ऐं उनखे ताज़ो ॼावल ॿारड़ो वञी रहिया। तख़्तो लहरुनि में लुढ़ंदो रहियो। रखे रब त मारे केरु। पर माउ समुंड जे छोलियुनि सां विढ़ी साणी थी पई, नेठि ॿुॾी वई। अलाह ताला जे हुकुम सां हिकु लहर छोकिरे खे किनारे ते आंदो। उते ताज़ो हिकु शींहण वियाई हुई। उन जे रूह में अलाह पाक रहम विधो त पंहिंजे पुटड़नि सां गॾु हिन बचिड़े खे बि खीरु पियारियो। उन जे ख़ौफ़ खां ॿियो को बि झंगली जानवर छोकिरे जे वेझो न ईंदो हुयो। अहिड़ी तरह उहो छोकिरो पलिजी रहियो हुयो। ओचितो हिकु ॾींहुं बादशाह हरणनि जो शिकार कंदो उन ई जाइ ते अची पहुतो। छोकर खे ॾिसी निहायत ख़ुशि थियो ऐं खेसि खणी पंहिंजी राणीअ वटि वियो। बादशाह खे औलाद कोन हुयो, तंहिं करे उन खे पुटु करे पालियाईं। जो वधी जोधो जवान थियो ऐं बादशाहत जो वारिस बणियो। उहो छोकिरो तव्हांखे ख़बर आहे त केरु हुयो? उहो छोकिरो वॾो थी शद्दाद बणियो। बादशाह जे मरण बैदि पाण तख़्त ते वेठो एतिरो ज़ोर वरितई जो पाण खे ख़ुदि ख़ुदा सॾायई ऐं माण्हुनि खां पाण खे सजदा करायई। जंहिं सजदो न थी कयो उनखे बाहि में जलायई। अवामुन्नास त ठहियो, पर अलाह जे प्यारे नबी ऐं ख़लील इब्राहिम अलैहिस्सलाम खे बि आड़ाह में उछलायई। मगर अलाह आड़ाह खे गुलज़ार करे पंहिंजे ख़लील खे बचायो। ए ख़ालिक़ अकबर, बेशक गैब जो इल्मु तूं ई ॼाणी, तुंहिंजो सचो नाम आहे। इंसान केतिरो बि कमाल हासिलु करे त बि वाजिबु अथसि गुरूर ऐं तकबर न करे, छाकाणि जो खेसि का बि हस्ती कान आहे। फ़िक़त पाणीअ जो फोटो आहे।